अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ये न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मां अवां जी होस्ट मक्सा बलोच। रिपोर्ट गुलाम शबीर ओठो। नवाब वली मोहम्मद सैयद ज़ैन शाह चयो त असांखे हिन वोटरनि ते फ़ख्रु आहे जिन ज़ुल्म ख़िलाफ़ वोट ज़रिए असांजो साथ ॾिनो। हिन चयो त क़ौमी सोच हज़ारनि में न बल्कि लखनि में आहे, पर ज़ाती मफ़ाद ख़ौफ़ संदनि राह में रुकावट आहे, जेको आस्ते आस्ते ख़त्म थींदो पियो वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंधी यूनाइटी पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह यूनी काउंसिलर अहमद बुगियो ते खटी आयल उम्मीदवारनि खे मुबारकबाद ॾियण दौरान साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हिन चयो त मक़ामी इदारनि जी चूंड मुहिम दौरान महसूस थियो त क़ौमी ख़ौफ़ वारो माहौल मां निकिरी चुकी आहे, बाक़ी मफ़ाद अञा रुकावट आहे। सिंधी यूनिडेंट पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त जिन मक़ामी चूंडनि में खटियो आहे से त सरकारी अंगनि अखरनि मूजिबि अवामी नुमाइंदा आहिनि, पर संदनि मुक़ाबले में ॿिए नंबर ते ईंदड़ उम्मीदवार बि नुमाइंदो आहे। हिननि माण्हुनि जिन खेसि वोट ॾिना आहिनि, हाणे हिननि ते बि ज़िम्मेवारी थिए थी त हू खॾलनि ते नज़र रखनि, मक़ामी इदारनि जे फंड्स जी दुरुस्तगी इस्तेमाल ते पुण ज़ोर भरीनि, छाकाणि जो माज़ी जूं आदतूं ख़राब थियूं आहिनि। हिन मौक़े ते यूसी चेयरमैन खमीसो ख़ान भंड चौधरी, आरफ नियाज़ आरायन, शाहनवाज़ कासकेली, मुजीब माची, अला रखियो कलोड़ो, भाई खान उमराणी, आमर आकाश समेत कई शख़्सियतूं ऐं वर्कर मौजूदु हुआ।